अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सल बनी इसराईल कम आतैनाहुम मिन आयतिन बय्यिनह वमन युबद्दिल निअमतल्लाहि मिन बअदि मा जाअतहु फइन्नल्लाहा शदीदुल इक़ाब रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि यस्सिर वला तुअस्सिर वतम्मिम बिल खैर व बिका नस्तईन या फ़ताह या फ़ताह या फ़ताह रब्बि ज़िदनी इल्मा। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यहूदियुनि खां पुछ त खेनि केतिरियूं न वाज़िह ऐं ज़ाहिर ज़हूर निशानियूं ॾिनियूंसि ऐं जेको शख़्स अलाह ताला जी अता कयल नेमत खे वटि अचण खां पोइ बदिलाईंदो त यकीनन अलाह सख़्त अज़ाब करण वारो आहे। मुसलमाननि खे बार बार यादि ॾियारियो पियो वञे त असां यहूदियुनि खे केॾियूं ज़ाहिर निशानियूं ॾिनियूं ऐं उन बावजूद उन्हनि मुंहिंजी निशानियुनि मुंहिंजी आयतुनि जो केॾो इनकार ऐं नाशुक्री कई। अगरि मुसलमानो तव्हां बि इहो ई तरीक़ो इख़्तियार कंदो जेको यहूदियुनि इख़्तियार कयो हो त मां तव्हां सां उहो ई हशर कंदुसि जेको यहूदियुनि सां मूं कयो। ऐं हक़ीक़त बि इहा ई आहे, अॼु असां सां यहूदियुनि खां बि बदतर हशर कयो वियो आहे। हू तादाद में तमामु मामूली आहिनि, सिर्फ़ु उन्हनि वटि जेको ऑक्युपाइड फ़लस्तीन आहे, जेको हुननि फ़लस्तीन ते कब्ज़ो करे पंहिंजो इलाइक़ो आबाद कयो आहे, त उते मामूली थी करे असांजी हेॾी अक्सरियत मुसलमाननि जी ते हुकूमत करे रहिया आहिनि ऐं असांखे ज़लील ख़्वार करे रखियो आहे। उन्हनि इहा हुननि जी हिमत कोन्हे, यकीनन इहो अलाह जी तरफ़ां असां ते हिकिड़े क़िस्म जो अज़ाब बि आहे ऐं आज़माइश बि आहे। इहा रविश असां छॾींदासीं त यकीनन इनशा अल्लाह असां ग़ालिब ईंदासीं। जिन माण्हुनि कुफ़र इख़्तियार कयो आहे उन्हनि लाइ दुनिया जी ज़िंदगी खे ॾाढो सींगारियो वियो आहे। काफ़िरनि जी दिलि में दुनिया जी मोहबत घर करे वेंदी आहे। हुननि जे अॻियां ई नयूं नयूं गाॾियूं, नए मॉडल वारियूं चमकंदड़ कारूं, वॾियूं माड़ियूं ऐं बिल्डिंगूं यकीनन आख़िरत खां वधीक अहमियत रखनि थियूं, छो जो उन्हनि जो आख़िरत ते को ईमान ई न आहे। हुननि जी नज़र में इहा ई दुनिया आहे, जंहिं करे अलाह ताला हुननि जी आख़िरत में उन्हनि जे लाइ ज़रे जो हिसो बि कोन रखियो आहे। अलाह साईं जंहिंखे चाहे थो ऐं जेतिरो चाहे थो काफ़िरनि खे हिन दुनिया में ई ॾेई छॾे थो। हा, अगरि को मोमिन आहे ऐं उनखे इन्हनि मां कुझु मिलियो वञे, दुनिया में बि उनजे लाइ आसानियूं कयूं वञनि, उन्हनि खे इहे सुखियाऊं मिली वञनि त यकीन उन में को ऐब न आहे। उन में बि अलाह जी तरफ़ां उन्हनि जे लाइ भलाई हूंदी, पर ईमान हुजणु तमामु ज़रूरी आहे। कामयाबी वारी शइ ईमान आहे। ही बिल्डिंगूं, मालो दौलत यकीनन उनजो रदो बदल न आहे ऐं उहे ईमान वारनि ते ठठोलियूं कनि था। ऐं जिन तक़वा इख़्तियार कई से क़यामत जे ॾींहुं उन्हनि काफ़िरनि खां मथां हूंदा ऐं अलाह जंहिंखे वणेसि तंहिंखे बेहिसाब रिज़्क़ अता फ़रमाए थो। दुनिया में इहे चवनि था त इहे जेके ईमान वारा आहिनि, अगरि जेकॾहिं इहे हक़ ते ई आहिनि त इहे ग़रीब छो आहिनि, इनखे मालो दौलत छो कोन्हे, हीअ त असांखां बि कमज़ोर ऐं ग़रीब आहिनि। असां यकीनन अलाह खे प्यारा आहियूं, तंहिंजे करे असांखे मालो दौलत ॾेई रखी अथई। इन करे हू काफ़िर मुसलमाननि जे मुतालिक़ दुनिया में मज़ाक उॾाईंदा रहनि था। अलाह फरमाए थो क़यामत वारे ॾींहुं इहे मुतक़ी, इहे परहेज़गार, इहे ईमान वारा हुननि खां मथां हूंदा। हू जन्नत में हूंदा ऐं इहे काफ़िर दोज़ख में हूंदा। त अॻियां मकी सूरतुनि में अची वेंदो त इहे ईमान वारा इन्हनि ते उते खिलंदा हुननि जो अज़ाब ॾिसी करे। पहिरियां ई सभु इंसान हिकु ई उमत हुआ। यकीन इंसाननि जी पैदाइश हज़रत आदम अलैहिस्सलाम ऐं हज़रत अम्मा हवा खां शुरू थी आहे। पहिरियों इंसान हज़रत आदम अलैहिस्सलाम ऐं उहो नबी आहे। नबी हमेशह हक़ ते रहंदो आहे। उन खां पोइ उनजी नस्ल स्टार्ट थी, इंसान पैदा थिया, इंसान फैलाया विया, कुझु सिधे रस्ते ते ऐं कुझु ग़लति रस्ते ते हलिया विया। पोइ जेके ग़लति रस्ते ते हलिया विया त अलाह साईं पंहिंजो नबी मोकिलियो, पंहिंजो रसूल मोकिलियो पंहिंजे किताब सां गॾु, त हिननि खे सिधे रस्ते जे तरफ़ सॼियो, उन्हनि खे दावत तबलीग करियो, उन्हनि खे बुरे रस्ते खां बचाइण जी कोशिशि करियो। पोइ जिन ईमान आंदो, जिन सिधो रस्तो इख़्तियार कयो, जिन नबी जी ॻाल्हि मञी, जिन रसूल जी ॻाल्हि मञी, उहे कामयाब थी विया। ऐं जिन पंहिंजे ज़िद जी बुनियाद ते इख़्तिलाफ़ करे ऐं ग़लति रस्ते जे तरफ़ हलिया, अलाह उन्हनि खे हलाक करे छॾियो।
तंहिं करे अलाह नबी मोकिलिया जेके ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं ख़बरदार कंदड़ हुआ ऐं उन्हनि सां गॾु हिदायत जो सचो किताब पिणु नाज़िल कयो जीअं उहो माण्हुनि जे विच में फ़ैसिलो करे जंहिं में उन्हनि इख़्तिलाफ़ थिए पियो। इख़्तिलाफ़ माण्हुनि हमेशह किताब अचण खां पोइ ई पंहिंजी ज़िद जी बुनियाद ते कयो आहे। हमेशह हिकिड़ी ॻाल्हि सही ऐं हिकिड़ी ग़लति हूंदी, हिकिड़ो रस्तो सही ऐं ॿियो रस्तो ग़लति हूंदो। कॾहिं बि इहो मुमकिन कोन्हे त सही बि उहो रस्तो हुजे ऐं उहो रस्तो ग़लति बि हुजे। ॿिनि मां हिकिड़ो हूंदो, ॿई कॾहिं बि थी कोन थो सघे। ऐं उन्हीअ में इख़्तिलाफ़ उन्हनि ई माण्हुनि कयो जिन खे उहो किताब ॾिनो वियो ऐं पधरनि दलीलनि अचण खां पोइ बि पाण में ज़ाती ज़िद जे करे इख़्तिलाफ़ कयूं। इंसान जी हमेशह खां इहा ख़्वाहिश रही आहे त ॻाल्हि सिर्फ़ु मुंहिंजी मञी वञे, हुकूमत मुंहिंजी हुजे, वॾाई मुंहिंजी हुजे। तंहिंजे करे पोइ ही जेके हुकूमत हलाइण वारा माण्हू हूंदा आहिनि उहे चाहींदा आहिनि त ॻाल्हि असांजी रखी वञे ऐं अहिड़े हक़ वारा यकीनन उहे वीचारा अलाह ऐं उन जे रसूल जे हुक्म मुताबिक़ अमल कंदड़ हूंदा आहिनि। पोइ उहे हिननि सां कंहिं बि तरह बहस में न आहिनि पवंदा। उहे हुननि खे दावत तबलीग कंदा ऐं जे वस हलंदनि त यकीनन हथ सां बि रोकण जी कोशिश कंदा, पर हुननि जो हमेशह खां एतिरो असर न रहियो आहे जो हू उन्हनि खे हथ सां रोकी सघनि। पोइ ही ॾाढा माण्हू पंहिंजी हुकूमत खे बरक़रार रखण जे लाइ पंहिंजी ज़िद खे क़ाइमु रखंदा आहिनि। पोइ अलाह पंहिंजे हुकुम सां ईमान वारनि खे उन सची ॻाल्हि जी हिदायत नसीब कई जंहिं में हू इख़्तिलाफ़ करे रहिया हुआ ऐं अलाह जंहिंखे चाहींदो आहे उन खे सिधी राह ॾांहुं रहनुमाई कंदो आहे। हिन आयत जो इहो बि मक़सदु आहे त जेको इंसान अलाह जी राह जी तरफ़ अचणु चाहींदो आहे त अलाह उन खे बि रस्तो ॾेखारींदो आहे। यकीनन कोशिश इंसान ख़ुदि कंदो त रब खे निहायती रहम वारो पाईंदो। ऐं मुसलमानो, छा तव्हां बसि ईअं ई सम्झो आहे त जन्नत में दाख़िल थींदव, हालांकि तव्हां ते उन्हनि माण्हुनि जहिड़ियूं हालतूं यानी सख़्तियूं ऐं आज़माइशियूं न आयूं आहिनि जिन मां तव्हां खां अॻियां गुज़री चुका आहिनि। उन्हनि खे ॾाढियूं सख़्तियूं ऐं मुसीबतूं पहुतियूं ऐं एसी ताईं लोॾिया विया जो वक़्त जो रसूल ऐं जिन ईमान आंदो से चई वेठा त आख़िर अलाह जी मदद कॾहिं ईंदी। आगाह रहो, बेशक अलाह जी मदद वेझी आहे। अलाह ज़रूरु आज़माईंदो आहे। अलाह ताला मुसलमाननि खे फरमाए थो, तव्हां बसि छा सम्झी वेठा आहियो त तव्हां बसि कलमो पढ़ियो आहे त तव्हां लाज़मी जन्नत में वेंदा, अञा त तव्हां ते मूं आज़माइश आंदी कोन्हे। मूं हुननि ते आज़माइश आंदी जो रसूल ऐं उन जा ईमान वारा, उन जा साथी, आख़िर उहे चई वेठा त अलाह जी मदद कॾहिं ईंदी। एतिरी सख़्तु आज़माइश आई उन्हनि ते, तव्हां ते त कान्हे, मूं आज़माइश आंदी कोन्हे। हींअर मुसलमान उम्मत ते असां वटि हल्की आज़माइश आई फ़लस्तीन जी सूरत में। इन में इहो तमामु वाज़ह थी वियो त मुसलमान उम्मत केतिरे पाणी में आहे। थोरी तादाद वारा यहूदी उन्हनि जॾहिं फ़लस्तीनियुनि ते एॾो ज़ुल्म बर्पा कयो त अलाह सां यकीन ॾिसणु चाहे पियो त मुंहिंजे नबी जी उम्मत उहे उथनि था या नथा उथनि, उहे कोशिश कनि था, जिहाद कनि था या नथा कनि। मन अलाह खे केॾी ज़रूरत त तव्हां उथो, तव्हां अलाह जी मदद करे। अलाह साईं बदर में फ़रिश्ता मोकिले सघे थो, उहद में फ़रिश्ता मोकिले सघे थो, हिते बि सिर्फ़ु हिकिड़ो फ़रिश्तो मोकिले तमामु यहूदियुनि खे हलाक करे छॾे। फ़रिश्तनि जी बि हुनखे केॾी ज़रूरत आहे। हू त एतिरो मालिक आहे, हुनजो एतिरो पावर आहे जो सिर्फ़ु कुन फरमाए तो सॼो कम ई तमामु थी वञे। लेकिन हुनजी सुन्नत आहे, हू ॾिसण थो चाहे त मुंहिंजे रसूल जी उम्मत वारा जेके दीन जा ठेकेदार आहिनि, दीन जा रिप्रेज़ेंटेटिव आहिनि, उहे छा था कनि। लेकिन असां हथ खणी बीही रहियासीं त अलाह साईं असां में विढ़ण जी का ताक़त ई कोन्हे। ताक़त त यकीन इंसान में कोन्हे, ताक़त अलाह ॾींदो, पर असांजी नियत ई कोन्हे का विढ़ण जी। असां दुनिया जी ज़िंदगी में तरह मगन थी विया आहियूं जो असांखां विढ़ण पुॼे कोन थो। असांजो बि ख़ूब उहो ई हाल आहे जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हक़ फरमायो त मुंहिंजी उम्मत बि यहूदियुनि जी पैरवी लाज़मी कंदी। असां अॼु उहा ई पैरवी करे उन्हनि सां यहूदियुनि सां विड़ी असां पंहिंजी दुनिया जा मज़ा विञायूं। दुनिया जी ज़िंदगी यकीनन मामूली आहे, कुझु सालनि जी ज़िंदगी आहे, मालो दौलत में असां मुब्तला थी विया आहियूं, इहा विञाइण नथा चाहियूं। अॼु असां बि इहो चाहियूं था त यहूदियुनि वांगुरु असांजी ज़िंदगी 1000 साल थिए। अलाह फरमायो आहे पोयां, अगरि मां तव्हांखे 1000 साल ज़िंदगी ॾियां त बि तव्हां अज़ाब खां त कोन था बची सघो। मौत त तव्हां वटि बरहक़ अचणो आहे, पोइ चाहे तव्हां पंहिंजे मज़बूत किलनि में छो न महफ़ूज़ वेठा हुजो। बहरहाल अलाह साईं हक़ खे ऐं नाहक़ खे जुदा कंदो आहे, पाक ऐं नापाक खे अलाह साईं
वाज़ह करे रखंदो आहे। फ़लस्तीन जे मामले में यकीनन हाणे तव्हां ॾिसो त तव्हां पाक में हो या तव्हां नापाक में हो। अलाह असांखे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते साबित क़दम रखे।